इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना आतैना कल कौसर। ओ मुंहिंजा महबूब जेके भी शयूं मां रब वटि भलियूं हुयूं उहे सभु मां तोखे ॾिनियूं आहिनि। कौसर मां मुराद आहे ख़ैर कसर। जेके भी शयूं मां रब वटि भलियूं हुयूं उहे सभु मां तोखे ॾिनियूं आहिनि। महीननि में भलो महीनो रमज़ान भी तोखे ॾिनुमि। वियो गुज़री रमज़ान, ख़बर ई कान। नबी से रजब जे महीने में दुआ घुरी अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब। या अल्लाह रजब जे महीने के असांजे लाइ बरकत वारो बना। व बारिक लना फी शाबान। या अल्लाह शाबान जे महीने के भी असांजे लाइ बरकत वारो बना। व बल्लिगना इला रमज़ान। या अल्लाह रमज़ान ताईं असांखे पहुचा। सब चो सुभान अल्लाह। नबी से पूरी जिंदगी कदा भी रब का दुआ न घुरी अल्लाह मुझी उम्र वडी कर। नबी से कदा भी जिंदगी जी ख्वाहिश न कई। एक दफो रजब जो चंड ॾिसण में आयो। नबी से रब का दुआ घुरी व बल्लिगना इला रमज़ान। या अल्लाह मुखे रमज़ान ताईं जहिड़ो रख। रमज़ान जा रोज़ा, रमज़ान जूं तरावी, रमज़ान जी इबादत। या अल्लाह रमज़ान जा ज़िक्र अज़कार, रमज़ान जी फजीलत मुखे नसीब कर। पो भली मुखे पाण ॾे घुरा। व बल्लिगना इला रमज़ान। रमज़ान ताईं असांखे रहा। अल्लाह जो नबी रजब खां वठी इंतज़ार पियो करे त रमज़ान कॾहिं ईंदो। या अल्लाह रमज़ान ते असांखे रहा। ऐं हीअ उम्मत इंतज़ार पई करे त रमज़ान वेंदो कॾहिं। वियो हलियो, ख़बर ई कान। असां त ख़ुशि पिया थियूं त जान छुटी। बेरोज़ा के पेट में वकड़ हुया त हिन साल 30 रोज़ा थिया छो। महीननि जो भी सरदार असांखे मिलियो। रमज़ान महीननि जो सरदार। असांजी अम्बड़ फौत थी वई जून में हिन साल। दुआ कयो अल्लाह उनजी मग़फ़िरत फरमाए। सॼी सिंध मां, बलोचिस्तान मां जमायत आई, दोस्त आलिम बुज़ुर्ग तज़ियत जे लाइ। त इलाइक़े जा माण्हू पिया चवनि त मौलवी जोगी सरदार आहे छा। मां जो जेको क़ुरान मजीद सां तालुक़ रखंदो आहे, क़ुरान मजीद उनखे सरदार बनाए छॾींदो आहे या न। जय मोहम्मद मुस्तफ़ा थी क़ुरान मजीद नाज़िल थियो। वो मोहम्मद मुस्तफ़ा सॼी काइनात जो सरदार बणिजी वियो। सरदार बस हिकिड़ो अथव। सरदार हूंदे हथरादू ॿिया सरदार कबा काॾे। ही कहिड़ा सरदार आहिनि। ही जोगिन जो सरदार, ही गबोलन जो सरदार, ही बिरोइन जो सरदार, ही मक्सिन जो सरदार, ही चांडन जो सरदार। ही सरदार आहिनि। बॾीअ न विझनि त जिस्म में धप थी वञे, ज़ाल बि वेझो न अचे। सरदार बस हिकिड़ो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा है। साहबा फरमाइनि था असांजो सरदार जंहिं घिटी मां गुज़र कंदो हो 8 ॾींहं उन घिटी मां ख़ुशबू न वेंदी। असां ईअं सम्झंदा हुआसीं ॼण अतरनि जो को छिमकार करे वियो। सरदार बस हिकिड़ो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा है। जंहिंजे लाइ मुंहिंजी अम्मा आशा फरमा थी जंहिं कपिड़े खे मुंहिंजे सरदार जो पसीनो मुबारक लॻंदो हो उहो कपिड़ो लीगड़ू लीगड़ू थी वेंदो हो, ॻरी वेंदो हो, पर उन कपिड़े मां मुंहिंजे सोने जे पसीने जी ख़ुशबू ख़तमु न थी। सरदार ही सरदार भरसा में त शराब जी धप पई अचे। अॼु वाइदो कयो हिननि खे सरदार न मञींदासीं। सरदार बस हिकिड़ो आहे। चौधरी चई सघूं था, चौधरी चवणु जाइज़ आहे, सरदार चवणु जाइज़ न आहे। बसि ज़मींदार त तव्हां सभु आहियो हिते, जेके वेठा हो सभु ज़मींदार। बाबा ज़मींदार माना ज़मीन रखंदा, जंहिंखे जरेब ज़मीन जो आहे नी उहो बि ज़मींदार आहे। वेसो ज़मीन जो त भला घर जी ज़मीन त अथसि नी, जंहिंमें वेठो आहे। तव्हां सभु ज़मींदार हो अल्हम्दुलिल्लाह। बाक़ी सरदार हिकिड़ो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा है। असांजे सरदार जो वात मुबारक जो पाणी अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ी खे लॻो त नांग जो ज़हर ख़त्म। सरदार वो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा है जंहिंजे वात मुबारक जो पाणी
खैबर जे मौके ते हज़रत अली से जे अखियुनि में पियो। हज़रत अली से फरमाए तो मुंहिंजे अखियुनि जो सूर उन ई वक़्त में ख़त्म थी वियो। सरदार बस हिकिड़ो मदीने वारो मुहम्मद आ जंहिंजी लाइ साहबा फरमाइनि था मदीने जे खारे खूह में असांजे सरदार जो वात जो मुबारक जो पाणी पियो त उन खूह जो पाणी माखी ऐं मिस्री खां वधीक मिठो थी। जब महीने में कुरान मजीद नाज़िल थियो वो महीनो 12 महीनन जो सरदार थियो। जब रात में कुरान मजीद नाज़िल थियो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। जब रात में कुरान मजीद नाज़िल थियो उहा रात समूरनि रातनि जी सरदार बणिजी वई। जन शहरनि में कुरान मजीद नाज़िल थियो उहे शहर मक्को मदीनो सॼी काइनात जे शहरनि जा सरदार बणिजी विया। जंहिं उम्मत खे ई कुरान मजीद मिलियो उहा उम्मत 1.25 लाख उम्मतुनि जी सरदार बणिजी वई। सरदार उहो आहे जेको क़ुरान सां जुड़ियल आहे, जेको क़ुरान खां कटियल आहे। भली 100 दफ़ा तव्हां हुनखे सरदार चओ पर हुनजी टके जेतिरी बि हैसियत कान अथव। सरदार याल में याफ़िज़ अथव इन्हनि खे सरदार इन्हनि जे लाइ मुंहिंजे नबी फरमाए इन अशराफ उम्मती हमलतुल कुरान। मुंहिंजे नबी फरमायो मुंहिंजी उम्मत में सभ खां वधीक इज़त वारा, सभ खां वधीक शान ऐं शौकत वारा, सभ खां वधीक मक़ाम ऐं मर्तबे वारा इन अशराफ उम्मती हमलतुल कुरान। मुंहिंजी उम्मत जा सरदार आहिनि जंहिंजे सीननि में अल्लाह जो क़ुरान आहे। सरदार ये दवा मां दवाईदन में चवंदो आहियां मुंहिंजा उस्ताद गरीब साईं मौलाना मोहम्मद इदरीस साहब सुमरो, साईं मौलाना मीर मोहम्मद साहब मीरक वारा गरीब असांजा उस्ताद आहिनि, आलिम आहिनि। उन्हनि जे जुती खे मां पंहिंजे हथनि सां सिधो कयां इन में मां पंहिंजी इज़त थो सम्झां, पंहिंजी लाइ सआदत थो सम्झां। पर तव्हां गबोलनि जे सरदार खे मां पंहिंजे पेर सां जुती खे सिधो कयां इन में मां पंहिंजी बेइज़ती थो सम्झां। सही तो चवां या ग़लति? तव्हां आलिमनि जी जुती सिधी कंदो हाफ़िज़नि जी सवाब थी, वॾेरनि ऐं सरदारनि जी जुती सिधी कंदो माण्हू छा चवंदो? चवंदा चमचो आहे या वाठो आहे। इन्हनि एस्पिन डीसिन इन्हनि सरदारनि जूं जुतियूं सिधियूं न कयो, जुतियूं इन्हनि आलिमनि जूं सिधियूं कयो। दुनिया में भी इज़त मिलंदव, आख़िरत में भी इज़त मिलंदव। सरदार ये अथव। अॼु वाइदो कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। तव्हां ग़रीब पंहिंजे बच्चनि खे सरदार बनायो। इज़त क़ुरान में अथव। क़ुरान मजीद जो नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो, केॾो बि गुनहगार मुस्लमान हूंदो उन पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो त खणी करे अखियुनि ते रखंदो, उनखे चुमियूं ॾींदो, उनखे सीने सां लॻाए वञी अलमारी में रखंदो। इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। कपिड़ो केॾो बि ऊचो हुजे पर तव्हां हुनखे चुमी न ॾींदव, पर वाह क़ुरान तुंहिंजी अज़मत तो क़ुर्बान। हिन क़ुरान मजीद जे मथां जेको ख़िलाफ़ आहे दुनिया में हुनजी काई क़ीमत कान्हे का। पर जंहिंमहिल असां क़ुरान मजीद खणूं था त पहिरीं चुमी हिन पोतीअ खे था ॾियूं छो त इहा पोती चुमिन जी हक़दार इन जे करे आहे छो त हिन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। चमड़ो त दूल खे बि लॻल आहे, इहो साॻियो चमड़ो क़ुरान मजीद जी जुल्द खे बि लॻल आहे। दूल खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मीरासी उनखे कुटे थो, पर क़ुरान मजीद जी जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मुस्लमान उनखे चुमियूं थो जे। इहो तव्हां असांखे सबक़ आहे। ओ मुस्लमानो क़ुरान खां परे थींदव, इन मीरासी जे दूल वांगुरु सोटनि जा हक़दार थींदव। पर जेकॾहिं हिन क़ुरान सां ताल्लुक़ रखंदव त ॿिन्हिनि जहाननि में चुमिन जा हक़दार थींदव। इज़त क़ुरान में असांजो मौलाना मंसूर अहमद मेघल
अल्लाह उन जे ज़िंदगी में बरकत करे। रोई करे चई त मां धनार जो पुटु आहियां, मुंहिंजो वालिद साहिबु बकरार हुयो, रिढूं चाढ़ियूं, ऐं हीअ दौलत नसीब ग़रीबनि जे बचनि खे थींदी, वॾेरनि जे पुटनि खे दौलत या नसीब न थींदी। तव्हां भली मदरसनि में वञो, सर्वे कयो ग़रीबनि जा पुट, छो त क़ुरान मजीद जिते नाज़िल थियो आहे उहो मोहम्मद मुस्तफ़ा पाण ग़रीब। मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं अमीर आहे छा? एॾा ग़रीब आहे। हदीस में अचे थो नबी साईं घर आया, अम्मा आशा खे फरमायो हल इंदक शई, आशा घर में खाइण जे लाइ का शइ आहे? अम्मा आशा रोई करे चयो मां इंदना शई, साईं पाणी खां सवाइ का शइ कान्हे। नबी साईं जे ज़िंदगी ते नज़र कयो, असां त थोरो भाॼी में लूण मिर्च घटि वधाए त उहा ॿूड़ जी वटी उछलायूं पिया, ज़ाल जे मुंहं में पिया हणूं। मौलवी चङा भला कंहिं जलसे में जेकॾहिं भाॼी में लूण मिर्च घटि वधाए त हुन प्लेट खे उछलाइनि, इहे मौलवी आहिनि? का मानी कची पकी आहे, का चांहि सुठी न आहे, हल बाबा उनखे हारियोसि। असांजो को दोस्त ॻाल्हि पियो करे, साईं फलाणे अमरा 5 माण्हुनि जी दावत कई, 2 लख ख़र्च कई, हाणे 5 माण्हू 2 लख जी मानी खाईंदा, सॼी मानी ज़ाए थी वई। शादी हालनि में ॾिसो त केॾी मानी ज़ाए थी थिए, रोज़ी केॾी ज़ाए थी। असांजे घरनि में मां मदरसे में उते तालिबनि खे चवंदो आहियां त बाबा रिज़्क़ जो क़दुरु कयो, गोश्त खाओ त हॾा जुदा कयो, छीछड़ा जुदा कयो। हॾा कुतनि जो खाधो आहे, छीछड़ा वरी ॿिलियूं खाईंदियूं। मानीअ जा जेके ज़रा बचनि उहे बि का पाक जाइ ते रखो। मैदान में त ही पखी परिंदा कांव कबरियूं झिड़कियूं इहे खाईंदा, नालनि में न उछलायो, रिज़्क़ जी बेक़दरी न कयो। चार ॾींहं गुज़री विया, नबी साईं जे घर में पाणी खां सवाइ का शइ न आहे। चौथे ॾींहं ते हज़रत उस्मान फरमाए थो मां निकितुसि, साईं जन जो दरवाज़ो जी खड़काई। अम्मा आशा फरमा केरु? उस्मान। कीअं आयो? हीअं हज़रत उस्मान फरमा अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधायो। सभु चयो सुभान अल्लाह। अम्मा आशा फरमा जो चौथो ॾींहुं थियो आहे, आल बैत रसूल जे घर में पाणी खां सवाइ का शइ कान्हे। आल बैत रसूल नबी साईं जूं बीबियूं अथव, सम्झो था या कोन था सम्झो? आल बैत रसूल नबी साईं जूं घरवारी। कुरान मजीद में जेको रब फरमा युरीदुल्लाहु अन युज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। ये जेके ज़ाकिर ज़वार या आयत पढ़ंदा आहिनि या नबी साईं जे बीबियुनि जे बारे में अल्लाह ताला नबी साईं जे बीबियुनि खे थो चवे ओ मुंहिंजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा जूं घरवारियूं, हीअं तव्हांजो घोटु मोहम्मद मुस्तफ़ा पाक आहे। जीअं तव्हांजे घोटु मोहम्मद मुस्तफ़ा जे वेझो का पलीत शइ, का नजस शइ, का मख बि तव्हांजे घोट जे वेझो नथी अची सघे। अल्लाह साईं फरमाते मोहम्मद मुस्तफ़ा जूं बीबियूं ऐं ज़ालूं बि पाक आहिनि, मां रब पलीत शइ हिननि जे वेझो अचणु न ॾींदुसि। जे तव्हांजो घोटु पाक आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जूं बीबियूं ऐं ज़ालूं बि क़यामत ताईं पाक। हाणे जेको नबी साईं जे बीबियुनि जो नालो बेअदबी सां खणे, अम्मा आशा खे चवे आशी, माज़ अल्लाह, अम्मा हफ्सा खे चवे हफ्सी, इहो आल बैत जो सॼण या दुश्मन? ही त पहिरें नंबर जा आल बैत जा दुश्मन आहिनि। असुल आल बैत जन खे रब कुरान मजीद में आल बैत चयो आहे, उहे नबी साईं जूं बीबियूं अथव।
पो नबी से पंहिंजे नबूअत वारी चादर हज़रत अली से जे मथां, अम्मा फातिमा साईं जे मथां, सोने हसन ऐं हुसैन साईं जे मथां नबूअत वारी चादर रखी करे फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, या अल्लाह ही अली भी मुझे घर जो भाती आ। सब जो सुभान अल्लाह। ये फातिमा भी मुझे घर जी भातियाणी आ, ये हसन भी मुझे घर जो भाती थई, ये हुसैन भी मुझे घर जो भाती थई। जी आशा हफ्सा मारिया मैमूना उम्मे सलमा उम्मे हबीबा उहे मुझे घर जो भातियाणी वंत ही भी मुझे घर जा भाती थई। फज़हब अनहुम रिजस व तहहिरहुम ततहीरा, या अल्लाह जी हुनन मुझे ज़ालुल मुझे बीबिन मुझे घर जे भातियाणी घर वारन के दो पाक करे छजो। ही भी मुझे घर जा भाती थे, इन्हन के भी पाक करे छॾ। अॼु वाइदो कयो त जन खे अल्लाह आल बैत चयो आहे, नबी से जूं घर वारियूं उन्हनि जो भी अदब कंदासीं जन के मोहम्मद मुस्तफ़ा आल बैत बनायो आहे। हज़रत अली से अम्मा फातिमा सोनो हसन ऐं हुसैन उन्हनि जो भी अदब ऐं एतिराम कंदासीं जन के अल्लाह आल बैत चयो आहे। नबी से जूं बीबियूं जेकर उन्हनि जी केरु बेअदबी कंदो त ईमान खां ख़ारिज थी वेंदो, का शइ कान बचंदसि, ॿई जहान बर्बाद थी वेंदसि। जन के नबी से अहल बैत चयो आहे, उन्हनि जी जेकर केरु बेअदबी कंदो त उन्हनि जा भी ॿई जहान बर्बाद थी वेंदा।